जॾहिं के बाने सां अल्लाह मोहब्बत कंदो आ हबीबन करीमन फरमायो तो उन बाने जो नालो बि अल्लाह पाण वधाईंदो वयतकर्रबु इलैया बिन नवाफिल। मदीने वारे साईं फरमायो तो पो नफिलन जी अदायगी जे करे बानो मु अल्लाह जे करीब थी वेंदो आहे, मु रब जे वेझो थी वेंदो आहे। हिकड़ो हुंदो आहे मोहब्बत हाणे असां जे सीने में मोहब्बत आहे, मदीने वारे साईं सां मोहब्बत आहे अल्हम्दुलिल्लाह आहे कि न कोने का। मोमिन हर के जे सीने में मुस्तफा जी मोहब्बत आहे। हर वक्त हर घड़ी या लोरी हुंदी आ त मुझा मौला मुझे महबूब मुस्तफा जो दीदार करा। दीदार न तो कराई भला मदीने जो त दीदार करा। महबूब जे शहर जी तमन्ना या महबूबन जी मोहब्बत आ, न त शहरन सां केर मोहब्बत कंदो। मदीन भी शहर आ, कराची भी शहर आ, सही मुझा हैदराबाद इस्लामाबाद ये भी शहर है न, पर शहरन सां मानू मोहब्बत न कंदो आ। दिसो त केडा दुनिया में मानू हिन मदीने शरीफ सां मोहब्बत कंदा। जेड़ियों इमारतों उते ठहलन तेड़ियों असां जे पाकिस्तान में बाहन, जेड़ा रोड कारपेट वारा उते आइन तेड़ा असां वट बाहन, जेके गलियों उते ठहलन से असां वट बाहन, जेड़ा दुकान उते आइन होटल आइन तेड़ा इते पाकिस्तान में बाहन। पर मोहब्बत छो आ? छो जो मोमिन जी मोहब्बत मदीने वारे साईं सां हिक यार जे करे सजो राज वणदो। मोहब्बत है कि न कोने का। मदीने जी मोहब्बत है, गली जी मोहब्बत आ। दिल चवंदी आ त वजी उन महबूब जी गली में वञो, वेही रहूं, उते मरी वञो, उते जनाज़ो पढ़जो, उते वञी दफन वरी जो सुभान अल्लाह। लतीफ़ सुणे फरमायो जे तो मौला मदीनो देखार पोए भली मार लहन ओजागा अखन जा। मौला मदीनो दिखार पोए भली मार लहन ओजागा अखन जा। पानी पिरिय जे शहर जो लहन ओजागा अखन जा। वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां वॾे वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि। मानू के मोहब्बत होंदी आ जी असा के मदीने से मोहब्बत आ। इकड़ी होंदी आ मोहब्बत, यो एकड़ो एहसास आ, एकड़ो जज्बो आ। बी होंदी आ कुर्बत, मना वेझो थी वणन, करीब थी वणन, मिली वणन, इनके कुर्ब सरबो आ। हिते मोहब्बत रखो था वनी मदीने पाक पहुंचंदासी त मना करीब थी व्यासी, मिली व्यासी। हबीबन फरमायो तो रब तो चवे मानो फराइज जी अदायगी कंदो आ, मां अल्लाह उन पाने सा मोहब्बत रखंदो आ। पर जडे नफिल अदा कंदो आ, नवाफिल पढ़ंदो आ, फर्जी नमाज त पढ़ई, हाने नफली नमाज अब पढ़ई, सुन्नतू पढ़ई, वित्र पढ़ई, अवाबीन जा नफिल पढ़ई, चाश्त जा नफिल पढ़ई, तहज्जुद पढ़ई। वरी रमजान जो महीनो आयो, रमजान जा रोजा त रखई। वरी रमजान गुजरियो त नफली रोजा रखई, नफली इबादत कयई। नफिल जडे घणा पढ़ंदो आ, मुझे दिलबर नबी चयो त रब तो फरमाए यतकर्रबु इलैया बिन नवाफिल।
बानो नफिलन जे सदके नफिलन जे करे मु अल्लाह जो करीब थी विंदो आ मुकर्रब बणजी विंदो आ माना अग में मोहब्बत हुई परे जो रिश्तो हुयो वरी गुरबत जो रिश्तो तॾहिं मिलंदो जॾहिं तूं घणो अल्लाह जी इबादत कंदे अमल साले कंदे नमाज़ूं पढ़ंदे दीन ते हलंदे बदकारी खां पाण खे बचाईंदे जॾहिं बेहयाई जे कमनि खां पाण खे बचाए तो रब जे करीब थींदे पोइ इतां अल्लाह जी विलायत जी शुरूआत थींदी आहे हाणे रब फरमायो त अल्लाह वलियुल लज़ीन आमनू अल्लाह ईमान वारन खे पंहिंजो दोस्त बनाईंदो आहे सुभान अल्लाह तू मां दोस्ती रखंदा आहियूं न असांजी बि संगत आहे यारी आहे पर अल्लाह बि हिकिड़ी दोस्ती रखंदो आहे वरी जो सुभान अल्लाह बानन सां अल्लाह दोस्ती रखंदो आहे मां नथो चवां अल्लाह जो क़ुरान थो चवां रब जे कलाम जी आयत आहे हे जेके मौलवी चवंदा त वलीअ जी का हैसियत न आहे वली वली कोन हूंदा आहिनि वली आहिनि ई कोन्हनि खे छाजे लाइ अल्लाह वारनि वटि वञो मां चयो क़ुरान मां इहा आयतूं कढी छॾ पोइ चवंदासीं वली आहिनि ई कोन जे मञी थो त क़ुरान में लिखियल अल्लाह दोस्ती रखंदो आहे पोइ सुञनि खे तानो न ॾे त वलियनि वटि छो था वञनि असांजो अक़ीदो आहे त रब बाननि सां दोस्ती रखंदो आहे सुभान अल्लाह रब अल्लाह वारन बानन सां दोस्ती रखंदो आहे जीअं तूं मां यारी रखंदा आहियूं हिक ॿिए सां यारी निभाईंदा आहियूं हिक ॿिए जा मददगार थींदा आहियूं यार यार जो वफ़ादार हूंदो आहे यार यार जो हॾ ॾोखी हूंदो आहे दोस्त दोस्त जे दुख में कम ईंदो आहे दर्द में उन जो हाल भाई थींदो आहे सूरन जे वक्त में दोस्त छॾे वञे वो दोस्त त न चइबो न हां मुश्किल वक्त में जेको यारी छिनी वञे वो यार चइबो चवंदा हे त बिना बेवफा माण्हू आहे हे त सभा बदकार माण्हू आहे हे त के कम जो ई न आहे मुश्किल वक्त आई 10 रुपए जी ज़रूरत पई 10 रुपया ॾियण जे लाइ कोन आयो मुश्किल वक्त हुयो मूंखे सहारो ॾियण जे लाइ कोन आयो नाले जा तो यार थिया आहियूं वफ़ादार थियो त ख़बर पवे इहा जेका यारी जो कॉन्सेप्ट असांजे इंसाननि में आहे न इहे अल्लाह बि पंहिंजे बाननि सां दोस्ती रखंदो आहे ऐं जंहिंसां अल्लाह दोस्ती रखे जंहिंसां रब दोस्ती रखे जंहिंखे अल्लाह पंहिंजी विलायत जो दर्जो ॾे त उन सां वफ़ादारी बि ख़ुदि अल्लाह पाण कंदो आहे वरी जो सुभान अल्लाह रब तो फरमाए जॾहिं मां दोस्ती रखंदो आहियां के बाने सां क़ुरान खां पुछा कयूं त जॾहिं विलायत ॾींदो ही मौला पोइ उन्हनि खे छा अता कंदो ही उन्हनि खे कहिड़ियूं नेमतूं ॾींदो ही रब फरमायो त युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर अल्लाह उन्हनि खे अंधेरनि मां कढी ज़ुल्मात मां कढी मां रब उन्हनि खे नूर में दाख़िल करे छॾींदो आहियां उन्हनि खे नूर वारो बणाईंदो आहियां उन्हनि जो हलण नूर वारो उन्हनि जो निहारण नूर वारो उन्हनि जो ॾिसण नूर वारो जॾहिं रब कंहिंखे नूर ॾे त उनजो ॾिसण तुंहिंजे मुंहिंजे ॾिसण जहिड़ो न हूंदो आहे उन्हनि जो ॾिसण रब जे नूर वारो हूंदो आहे नबी साईं फरमायो मदीने वारे साईं फरमायो इत्तकू बिफिरासतिल मुमिन मोमिनन जी फिरासत खां डिॼो हुआ यंज़ुरु बिनूरिल्लाह छो त उहे वली अल्लाह जे नूर मां ॾिसंदा आहिनि नूर जे ज़रिए ॾिसंदा आहिनि फ़ासिला तुंहिंजे मुंहिंजे लाइ आहिनि वली सॻोरो निगाह खणंदो आहे त मेलनि ताईं बि ॾिसी वठंदो सुभान अल्लाह ये हिजाब असांजे लाइ आहिनि तुंहिंजे मुंहिंजे लाइ आहिनि ये पर्दा तुंहिंजे मुंहिंजे लाइ आहिनि ये अंधेरा तुंहिंजे मुंहिंजे लाइ आहिनि पर जंहिंजे अखियुनि में रब जी दोस्तीअ वारो नूर अची वञे न उन जे लाइ अंधेरा उजालनि में तब्दील थी वेंदा आहिनि
सुभान अल्लाह कोई विलायत जा दर्जा अजब मिलन पिया ये न तो ज़मानो गुजरी वियो त हाणे बस विलायत जा दरवाजा बंद थी विया न मुझे मुर्शिद दिलबर साईं जो शेर आ साईं जन फरमाइन था त मता भाऊ ये भाई मरी विया मोर सब सारा है पटे अखियूं निहारे दिस अल्लाह वारा अञा आहिनि ओ भरियल थई भाण भाग्यन जा मता समझी सुञा आहिनि उहे बोलियूं उहे लोलियूं तरन ते से तमारू हिन उहे हू हक ऐं इल्लल्लाह उहे हू हक ऐं इल्लल्लाह चवण वारा अञा आहिनि क़यामत ताईं मुंहिंजा मुर्शिद साईं हज़रत करमुल्लाह ईंदा रहंदा अल्लाह वारा ओ हले तो जग जनी सदके उहे प्यारा अञा आहिनि सुभान अल्लाह जे नज़र हुजे त अजब अल्लाह वारा आहिनि वलियन जो अजब शुमार आहे तुंहिंजी मुंहिंजी अख ॾिसण छॾे ॾिनो तुंहिंजी मुंहिंजी अख ॾिसण छॾे ॾिनो आहे न त अजब अल्लाह पंहिंजे बाननि ते विलायत जा ताज रखे जो कानून आहे इहो कानून ठहियल आहे रब जो अल्लाह तो फरमाए जेके ईमान आणनि ईमान में पुख्ता थी वञनि अमलनि में सच्चा पक्का थी वञनि अमल सुठा करण वारा बणिजी वञनि उन्हनि जे अमलनि जो आहिस्ता आहिस्ता इहो नतीजो निकिरंदो जो उहो मूं अल्लाह जी विलायत जे मथां फाइज़ थी ॾींहं ॿिनि में सभई दर्जा कोन मिलंदा माण्हू हिकिड़ो चवे त साईं मुंहिंजा तहजुद शुरू कयो आहे त हाणे राति ई विलायत जा ताज मुंहिंजे मथां पाइजी वेंदा हमरा हुजे सो तहजुद पढ़ी सुबुह जो सवेर आयो ईअं ॿाहिरि वेठो ॾिसे आसमान खे वरी थोड़ी देर थी वरी ॿाहिरि निकितो वरी कमरे में वञे वरी ॿाहिरि निकिरे आसमान खां ॾिठे ज़ाल खां पुछा के ज़ाल त निभागा ज़रे भरे ॿाहिरि निकिरी आसमान खे छा थो ॾिसी आसमान त शइ लहण वारी आहे चए थो राति तहजुद पढ़ियो हाणे ॾिसां त जिब्रील केॾी महिल तूं मुंहिंजे मथां लहे हिकिड़ी राति में जिब्रील थो लहे समझो माण्हुनि खे तकड़ हर ॻाल्हि में तकड़ न कयो अल्लाह जा कम आहिस्ते आहिस्ते थींदा आहिनि ॾिसो न रब में ताक़त आहे रब में कुवत आहे क़ुर थो फरमाए जंहिं कम जो अल्लाह इरादो कंदो आहे फरमाईंदो आहे कुन थी पओ फयकून उहा शइ थी पवंदी आहे हाणे हिन काइनात खे जॾहिं अल्लाह ठाहियो रब चयो कुन थी पओ त हिन खे ठहण में बि 7 ॾींहं लॻा 6 ॾींहं लॻा ज़मीन आसमान खे ठहण में 6 ॾींहं लॻा सूरत हदीद में अल्लाह ताला फरमायो आहे हाणे जॾहिं रब फरमायो कुन थी पओ त थी वञे हा न ओॾी महिल ई ठही वञा 6 ॾींहं छो लॻा मना अल्लाह ताला हर शइ खे पंहिंजी तदबीर सां हलाईंदो आहे कंहिं बि कम में तकड़ न कयो जल्दी न कयो बसि साईं हींअर कमु थी वञे हींअर जो हींअर ईअं थियणु घुरिजे बसि साईं दुआ घुरो तोखां दुआ घुराए बि वियुसि असर टके जो कोन थियो यकीन अहिड़ो अथई त टके जो फ़ाइदो कोन थींदई समझो था तकड़ ना है कभी आराम आराम से अमल कंदो रहो अमल कंदे 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 इंशाअल्लाह हिकड़ो डी वो भी इंदो जे डी तुझे मथे ते भी विलायत जो ताज पारायो समझो था तालिब इल्म मदरसे में पढ़ंदो आ पहिरियां उनके बुखारी शरीफ कोन पढ़ाईंदा आहिनि उथंदे ही उनके सही बुखारी जो वडो किताब खणी कोन रखाईंदा आहिनि उस्ताद उनके अवल अलफ बे ते से इहो पढ़ाईंदो आ पोइ उनके बाब पढ़ाईंदो आ पोइ उनके सूर तख्ती कराईंदो आ पोइ उनके आहिस्ता आहिस्ता मंज़िल ते वठी जॾहिं क़ाबिल थींदो आ पहुचंदो आ पुट हाणे सही बुखारी पढ़ाई समझो था अल्लाह ताला जी विलायत जा दर्जा आस्ते 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 नसीब थींदा जेको बानो अमल कंदो रहे
हबीबन करीमन फरमायो भली कब्र में पइजी वने के अमल एड़ा हुंदा है मरण का पो भी फायदो दींदा रहंदा है। साईं करीमन जी हदीस आ मदीने वाले साईं फरमाए इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पाने किताब कश्फ सुदूर में यो रिवायत आंदी आ हजरत हबीब किबरिया रऊफुर रहीम नबी फरमायो जको मानू अमल करण वारो आ मोमिन बानो जड़े मरंदो वा कब्र में विंदो वा हे कुल्हन ते मलाइक वेठा हिन अमल लिखण वारा हर के इंसान जे कुल्हन ते मलाइक वेठा हिन अमल लिखंदा आहिनि एॾा माण्हू मरंदो वा उन्हनि मलाइकनि जी ड्यूटी ख़त्म थी वेंदी आहे हर ई मलाइक वापसि हलिया वेंदा आहिनि पर जेको साले बानो वफ़ात कंदो आहे मुंहिंजे दिलबर नबीअ फरमायो अल्लाह उन जे कुल्हनि जे मलाइकनि खे फरमाईंदो आहे तव्हांजी ड्यूटी ख़त्म न थी आहे वञो वञी उन बाने जे कब्र जे मथां बीहो ओ जेको तव्हां जंहिंजे कुल्हनि ते सुवार हुयो उन बाने जी कब्र ते बीहो वेही अल्लाह जी हम्द बयान कयो रब जी सना बयान कयो अल्लाह जी तारीफ़ बयान कयो वे जिक्र कंदा आहिनि सुभान अल्लाह चवंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहिनि अल्लाह अल्लाह कंदा आहिनि मलाइक इस्तिग़फार कंदा आहिनि पर उन जो सवाब उन कब्र वारे खे अता कयो वेंदो आहे वरी जो सुभान अल्लाह पुट अमलन के मामूली न भाए नंढड़ो न भाए थी सके तो नंढड़ो अमल बि तुंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि खां निजात जो सबब बणिजी वञे के गुनाह के नंढड़ो न समझ के खता के मामूली न समझ मता वो गुनाह तो के जहन्नम जो बारण बनाए छड़े अल्लाह जो कुरान तो फरमाए वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वारिय जे ज़र्रे जेतिरो जे अमल कंदे त अल्लाह इन वारिय जे ज़र्रे जेतिरो बि तोखे अजर अता फरमाईंदो पर जे वारी जे ज़र्रे जेतिरो गुनाह जो कम करी वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा जेको बानो वारिय जे ज़र्रे जेतिरो गुनाह जो कम करे कुरान तो फरमाए उनखे बि उन जो अज़ाब कयो वेंदो पुछाणो कयो वेंदो इन जे करे गुनाहनि खे मामूली न समझो अमलन सालियन के घट न समझो इन में भी तुझे ला का भलाई रखियल वरी जो सुभान अल्लाह इमाम जलालुद्दीन सुयूती पंहिंजे साॻी किताब में ॿी रिवायत आंदी आहे हिकिड़ो बुज़ुर्ग हिकिड़ो अल्लाह वारो के कब्रिस्तान जे भर मां लंघियो कब्रिस्तान जे पासे खां लंघियो उन बुज़ुर्ग जी बातिन जी अख खुलियल हुई कब्रिस्तान जे भर मां जो गुज़रियो हिकिड़ी कब्र वारे खे ॾिठई त उनखे कब्र में अज़ाब थी रहियो जहन्नम में जले पियो दोज़ख में सड़े पियो इन बुज़ुर्ग पुछा के सबा हे छा माजरा है किए तू अज़ाबन में पियो ही जी त ॾाढो अज़ियत में आहियां ॾाढो अज़ाबन में आहियां अल्लाह ताला अमलन जो पुछाणो कयो आहे जिंदगी गुनाहन में गुज़री जिंदगी बदकारिन में गुज़री हाणे पुछाणो थे पियो पंहिंजे अमलन जे करे गुनाहन में मुब्तला आहियां तवज्जो जो अदा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या